बलोचिस्तान जे क़ौम परस्त अॻुवाण जमहूरी वतन पार्टी जे सरबराह अॻूणे गवर्नर ऐं वॾे वज़ीर नवाब अकबर बुगटीअ जी अॼु 17वीं वरसी मल्हाई पई वञे। नवाब अकबर बुगटी वलद मेहराब खान बुगटी 12 जुलाई 1927 ते बलोचिस्तान जे इलाइक़े खेतरान में ॼाओ हो। अकबर बुगटी शुरूआती तालीम कराची में हासिल कई ऐं संदसि सार संभाल कुझु वक़्तु अलामा आई काज़ीअ जी घरवारी एल्सा काज़ीअ कई। हुन साईं GM सैयद जे पुट अमीर हैदर सां गॾु अलामा आई काज़ी ऐं एल्सा काज़ी वटि तालीम हासिल कई। अकबर बुगटी वधीक तालीम एचिसन कॉलेज लाहौर में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां हासिल कई। हिन नंढपिण जो वॾो अरसो कराचीअ में गुज़ारियो, जंहिं करे हू सिंधी रवानीअ सां ॻाल्हाईंदो हो। अकबर बुगटी 50 वारे ॾहाके में मुल्की सियासत में कदम रखियो ऐं मई 1958 जी चूंडुनि में क़ौमी असेंबलीअ जो मेंबर चूंडियो वियो। नवाब अकबर बुगटी वज़ीर आज़म फिरोज़ खान नून जी काबीना में 20 सेप्टेंबर 1958 खां 7 अक्टूबर 1958 ताईं घरू मामलनि जो वज़ीर रहियो ऐं मार्शल लॉ ताईं हू उन उहिदे ते रहियो। 1973 में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे नवाब अकबर खान बुगटीअ खे बलोचिस्तान जो गवर्नर मुक़ररु कयो, पर कुझु वक़्त खां पोइ भुट्टे सां इख़्तिलाफ़नि सबबि हिन बलोचिस्तान जी गवर्नरीअ तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। 1988 वारी आम चूंडुनि में हू बलोचिस्तान असेंबली जो मेंबर चूंडियो। अहिड़ी रीति नवाब अकबर खान बुगटी 1989 खां 1990 ताईं बलोचिस्तान जो वज़ीर आला रहियो। 1990 में हुन जमहूरी वतन पार्टीअ जो बुनियादु विधो। 1993 में हू पंहिंजी पार्टी जे प्लेटफॉर्म तां क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो। 1997 में अकबर बुगटी ॿीहर जमहूरी वतन पार्टीअ जी टिकट ते क़ौमी असेंबलीअ जो मेंबर चूंडियो हो। 26 अगस्त संदसि वरसीअ जो ॾींहुं आहे ऐं इन ॾींहं ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं बि कोठायूं वेंदियूं आहिनि। नवाब अकबर बुगटीअ जूं क़ाइदे आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे समेत ॿियनि अॻुवाणनि सां यादगार तस्वीरूं अॼु बि गर्दिश कंदियूं रहंदियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk